हादिया अली हादिया तैयारी थी करे हे वेंदा हाणे राजिया के स्कूल का वठण अम्मी ऐं हादिया ॿई सही आहे सो हादिया इज़ रेडी टू गो हादिया क्यारी था वञो जानी आपी सारी के वठण हाँ 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 मां बाय बाय हादिया बाय बाय हादिया बाय बाय क्यों हाय अले मोय शुद्ध को मुझे नंडली बेबी था अल्लाह अल्लाह यू जाए Snoring. स्नोरिंग यो केर कंदो आहे स्नोरिंग Nom. नोम नोम अलाए कहिड़ा कहिड़ा कार्टून थी ॾिसे कीअं वरी कयो Nom. And nom. भला स्कूल में मज़ो आयो Yes. हाउ वाज द डे It was fun. छा छा कयव Homework, your स्कूल में होमवर्क स्कूल में त क्लास वर्क कबो आहे homework. अच्छा School homework. हाँ अच्छा स्कूल होम आहे अच्छा सही आहे ॿियो लंच में छा खाधव Salad jam. ऐं ॿियो वाटर बॉटल खणी वेंदा आहियो तव्हां सही आहे गुड गर्ल बाय 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 Baby. अल्लाह हाफ़िज़ Love it. ओई ये खाते बैठी आ हाँ नो 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 ओली हादिया कुकिंग थी करी छा हाँ हादिया छा पचाईंदी ओ ओ नो ऑयल 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 ओए नंढो बेबी असां वञूं था ॿाहिरि घुमण चक्कर ते हादिया हले थी जानी $7 Hello? shop they played. अरे $1 शॉप ते ऐं प्ले एरिया ज़बरदस्त Played में washroom. अच्छा प्ले एरिया में वॉशरूम भी आहे ठीकु आहे थैंक यू सो मच मुंहिंजी मुश्किल आसान थी वई हादिया हलो Also it's sanitizer. सैनिटाइज़र भी आहे गुड हलो ठीकु आहे हाणे असां हलूं था असां सभु रेडी थिया आहियूं ठीक ऐं वञूं था चक्कर ते असां सभु वॉक करे वञूं था वॉकिंग डिस्टेंस ते आई जिते बि था वञूं प्लांट्स एंड ग्रीनरी ज़बरदस्त Daddy, open the wall away from us. Ha! मेरे बड़े दादी घर हिते असां $1 शॉप ते बीठा आहियूं ऐं बावजूदि इन जे जो असांखे ज़रूरत कंहिं शइ जी न आहे असां खावन जे सेक्शन में हिते बीह रहिया आहियूं हे मूंखे इलाही पई वणनि ॿ शयूं हिकिड़ो हे ऐं हिकिड़ी हे सर्विंग जे लाइ कढ़ाई हादिया छा वरितो आहे मां हे ॿ वरिता आहिनि हमारे पास ऐसे हैंगर है ना अच्छा फ्रंट किचन जे लाइ ॾिसजांइ अगरि कुझु बि तोखे सुठो लॻे ऑलमोस्ट असां वटि सभु शयूं आहिनि पर पोइ बि इंसानु चरियो थी वेंदो आहे शयूं ॾिसी और ये हमारे पास है ना हाँ ये आपके पास ये हमारे पास है अब ये भी ऐसा होता है मां त खावन जे सेक्शन में अची हरभरू चढ़ी थी वई आहियां जार मूंखे ॾाढी थी वणनि ऐं कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे पर हिते जेको बि पियो आहे उहो सभु थो खपे उहो नंढो जग वठूं या छॾियूंसि जेको तव्हांखे सही लॻे असां शॉपिंग करे वापसि था वञूं हे ट्रिपल स्टोरी न घर में हे राजिया जो स्कूल आहे
ऐं राजिया असांखे पंहिंजी स्कूटी ॾेखारे इन करे असां थोरी देरि जे लाइ बीह रहियासीं त जीअं असां हिन जी वीडियो करे सघूं। सो हाणे हलूं। हाँ हादिया छा थी करे? हादिया छा आहे? हैया छा आहे? वाओ, हिते त हादिया जा टॉयज़ बि आहिनि इलाही सारा। हिते असां प्ले एरिया में आया आहियूं। हिननि खे अक्सर हिते हली वठी ईंदो आहे, पर अॼु असां ॿाहिरि निकितासीं त सादिया चयो त हिननि खे बि चकर खाराए हलूं। वाह, मसल्स ठही विया आहिनि राजिया जा। ममा अचे थी, अचे थी। अच्छा, मसल्स अची विया एतिरे में। हादिया छा थी करे? छा छा? दादी कोई ओ अड़े हेॾो वॾो डॉल हाउस। कंहिंजा डॉल हाउसिस आहिनि? ॾाढो सुठो एरिया आहे। अक्सर हिते ईंदा रहंदा आहिनि ऐं मां बि हिकु ॿ दफ़ो हिननि जी वीडियोस शेयर कयूं आहिनि। इलाही इंजॉय कंदा आहिनि। छा आहे? हा छा आहे? ओए हादिया किथे थी वञे? वाह वाह। दादी ॾिसंदा रहो। हा ॾिसंदी रहां। हलो ठीकु आहे भई, मां राजिया खे ॾिसंदी थी रहां त राजिया हाणे छा थी करे। माशाअल्लाह। ज़बरदस्त। Slide up. Mommy, we count on the foot. I'll make it. अचो। 5, 4, 3, 2, 1। Ready, steady, go. That's ready. Do. अचो अचो अचो। हीअ कीअं थी ख़ुशि थिए? हाँ हादिया तव्हां बि कंदो? तव्हां बि स्लाइड कंदो? मम्मा देखे डंबल्स। छा थी करे हादिया? हाँ सोना बेबी। अरे वाह। नॉक 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 नॉक। नॉक नॉक। मे आई कम? मां अचां? मां अचां? दादी अचे? हाँ हादिया ॾे अचे दादी? दरवाज़ो खोलियो, दरवाज़ो खोलियो। थैंक यू। अरे वाह, हाणे दरवाज़ो बंदि कंदव छा? हादिया खे निंड आई आहे? हादिया सुम्हे थी? निंड थी करे? हलो हाणे घर। छो अञा हिते हुजूं? न न न आ न आ न। जी दादा। हाँ हथ पकड़ा, हथ पकड़ा। अचो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। मुंहिंजो पालो बच्चो। अल्लाह वाह वाह। बिस्मिल्लाह। हादिया लही वई। ये ओ तव्हां वरी मथे वेंदो? अच्छा इहा एक्सरसाइज करणी आहे यको? ठीकु आहे ठीकु आहे। हथ पकड़ा। बिस्मिल्लाह। वरी ईअं करिणो आहे? अच्छा चढ़ो। This is Daddy. हेलो। मां चयो मां हिते वेही छा कंदमि, इन करे मां पंहिंजो हे खणी आई हुयमि त जीअं मां कमु कयां। ऐं
राजिया चए थी त नो नीड टू स्लीप कंप्लीट माई शॉल। सो मां हाणे रस्ते में पंध में सफ़र में शॉल ठाही जेसि ताईं इहा कंप्लीट। इहा डिनर मुंहिंजी फरमाइश ते ॿाहिरां आयो आहे मटन। अलाए कहिड़ो मटन मूंखे न आहे ख़बर। हाँ छा शिनवारी मटन खाई ॾिसां हाणे वाह करे वणी मूंखे। मानी खाई आयमि ऐं तबियत मज़ो न आहे सफ़ा। अॼु ॿाहिरि बि वियमि, जेके चकर हणी आयमि उहे त असां शेयर कया आहिनि, पर बसि पाण खे ॼण ज़ोरीअ गेले वई हुअमि। गलो वाकई मुंहिंजो ख़राबु हुयो, उतां खां ई लाटकाणी ख़राबु थी वियो, छो त मूंखे एसी में सुम्हण जी आदत कोन्हे न। त उते सुम्हियासीं, छो त अम्मा जे घर में सभु जमा थियासीं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त सभु हिकिड़े कमरे में त एसी लाज़मी हलाइणी पई पए ऐं गर्मी बि हुई लाड़काणे में। सो बहरहाल मुंहिंजो गलो उते ई ख़राबु थी वियो, बुख़ार मूंखे उतां ई शुरू थी वियो। ऐं अली ऐं सुगंध मूंखे ॾाढो चयो त जहाज़ में अचो, उहो मूंखे टिकट बि मोकिलिनि पिया सभु, पर मां मुंहिंजी पंहिंजी चॉइस हुई बस में वञणु। ऐं लाड़काणी खां इस्लामाबाद ताईं 12 कलाक सफ़र आहे, पर असां राति जो प्रिफर कयोसीं त जीअं सुम्हंदे सुम्हंदे टाइम गुज़री वेंदो, निंड जाग में ख़बर न पवंदी। मूंखे कोई ख़ासि हुनजी परेशानी न थी सफ़र जी, पर हाणे थक त थियो हूंदो, लाज़मी ॻाल्हि आहे। सो बहरहाल अॼु जेका थोरी घणी शॉपिंग कई उहा मां तव्हां सां इनशाला सुभाणे शेयर कंदमि। ऐं सची ॻाल्हि ॿुधायां, हिते अची करे त मूंखां डेट्स सफ़ा विसरी वई आहिनि। अॼु अलाए कहिड़ी तारीख़ आहे, मां त होश में ई न आहियां। दवाऊं खाई वरी सुम्ही थी पवां ऐं अञा ताईं तव्हांखे मुंहिंजी आवाज़ मां लॻंदो हूंदो। ऐं यकीन कयो त एंटीबायोटिक्स न मुंहिंजो दिमाग़ु सफ़ा सुन करे छॾियो आहे, सोचण सम्झण जूं सभु सलाहियतूं ग़ाइबु थी वियूं आहिनि। सो बहरहाल पोइ बि मां ॿारनि सां इंजॉय थी कयां, कोशिशि कयां थी उन्हनि खां थोरो परे परे रहां। त राजिया त ॾाढो थी चाहे त मां हुन सां खेॾां, पर मां इन कंडीशन में न आहियां, मां नथी चाहियां त उहो मुंहिंजे वेझो अचनि। ऐं हादिया खे ऑलरेडी ज़ुकाम आहे। सो बहरहाल ऐं ॾिसां थी, चेक कयां त अॼु कहिड़ी डेट आहे, अलाए 7 या 8 या 9 या का ख़बर न आहे। सो बहरहाल तव्हांखां अॼु हिन व्लॉग मां मोकिलायां थी, मां दुआ कजो अलाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखे, ख़ुशि रखे। ऐं मां तव्हां सभिनीनि जा कमेंट्स पढ़िया आहिनि, लाइक बि कया आहिनि, इन लाइ लाइक कयमि जीअं तव्हांखे ख़बर पए त मां कमेंट्स पढ़िया आहिनि, पर मूंखे टाइम बि नथो मिले। ऐं ॿियो त मां मतिलबु थोरी थकियल आहियां ज़हनी तरह बि, त मां जवाबु नथी लिखां, पर मां तव्हां सभिनीनि जा कमेंट्स पढ़िया आहिनि, तव्हां सभिनीनि जूं दुआऊं पढ़ियूं आहिनि, बेस्ट विशिस पढ़ियूं आहिनि। अलाह साईं तव्हांखे बि ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। इनशाला वरी ॿिए व्लॉग में मिलंदासीं।